टिपिकल टाक वाह महिमान छो नथो अचे घुरायो त इंट्रो शुरू कयो न चिड़ियो आहे चए थो तव्हां हिते हर प्रोग्राम कयो था हाणे कैंसिल था कयो चिड़ियो वेठो आहे नथो अचे कैंसिलनि जे लाइ थींदो आहे को टेक्निकल ख़राबी हूंदी आहे कॾहिं को बिजली जो मसइलो आहे को जनरेटर जो मसइलो आहे को कैमरा जो मसइलो आहे इहे टेक्निकल थींदियूं आहिनि न ख़राबी हा उहो त पूरी दुनिया में गाॾी रस्ते ते हले थी पर रोड ते एक्सीडेंट न थींदी छा थींदो आहे हाणे छा जहाज कयूं किरी चिड़ियो पवंदा वेठो आहे आहिनि, साईं एक्सीडेंट आहे न हिकिड़े क़िस्म जो हा चिड़ियो वेठो आहे हाणे छा कयूं अचे ई नथो भाऊ मिंट करे अचो प्रोग्राम टाइम असांजो ज़ाया थियो ऐं 30 मिंट हूंदा आहिनि 30 ज़ोरी वेठी अचूं मिंट 10 मिंट कावड़े वेठो हुजे ज़ोरी वेठी अचूं वठी अचो ज़ोरी खणी अचो बसि ईअं था कयूं खणी अचो पर कैमरा में ॾिसंदो पाण चुप थी वेंदो जी दोस्तो असांजो महिमान जेको आहे उहो ॾाढो लॻे थो को चिड़ाक महिमान अची वियो आहे ऐं अचे नथो अंदरि तरीक़ो न आहे इहो तरीक़ो न आहे न यार इहो ईअं थींदो आहे प्रोग्राम शुरू दिमाग़ ख़राब करे छॾियो यार रोज़ रोज़ अची हिते कैंसिल आहे कैंसिल आहे रोज़ रोज़ चओ था कैंसिल आहे प्रोग्राम हुन ॾींहुं मां आयो आहियां कैमरा तरीक़ो आहे तव्हांजो तव्हां हेॾो थियो सही कैमरा हुन ॾींहुं मां ठही संभरी आयो आहियां चओ था स्टूडियो में ॿिली मरी वई आहे धप लॻी पई आहे प्रोग्राम कैंसिल आहे ईअं थींदो आहे मां न वेंदुमि प्रोग्राम हिकिड़ो मिंट हाणे शुरू आहे। दिमाग़ ख़राब थी वियो कॾहिं तव्हांजूं माइकियूं नथियूं हलनि कॾहिं कैमरा जेको आहे तव्हांजे सजदे में थी वञे यार त तरीक़ो आहे तव्हांजो हाणे हले थो प्रोग्राम हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो साईं एक्सीडेंट न हूंदा आहिनि इहे ज़िंदगी जा एक्सीडेंट हाणे हिते कुर्सी भॼी पई किरी पई इहो एक्सीडेंट थींदो न पोइ त कुर्सी सही करायो न तव्हांजी कोताही आहे न सही जंहिं आहे गाॾी ते तव्हां आया आहियो उहा एक्सीडेंट थी पए उहो इतफ़ाक़ हूंदो आहे हिकिड़ो हे बि इतफ़ाक़ हूंदो आहे मुंहिंजा साईं इत्तेफ़ाक़ मशीनूं आहिनि न दिमाग़ ख़राब करे छॾियो अथव स्टूडियो बंदि हुयो नंढड़ी ॿिली हुई ख़बर न पई उहा के हेॾो साल वॾो स्टूडियो आहे हुन में ख़बर न पई ॿिली के कुंड ते वेठी आहे दरवाज़ो बंदि थी वियो 2 ॾींहंनि खां पोइ खुलियो थो वीचारी मरी वई हुई बि बीमार बाबा हिते बाबा कलाक थियो आहे वेठो आहे प्रोग्राम शुरू था कयो शुरू था शुरू कयो आहे, साईं, हाणे लाइट शुरू ख़राब आहे न बाबा न ईअं न थींदो आहे सही साईं हले थो मां न वेंदुमि प्रोग्राम हिन चाचे जी ॻाल्हि खे ॾिसो ॿ मिंट वियो साईं असां मोतबर माण्हू खे घुरायो था ऐं महिमान करे असांजे मुत आई कांट सिट हियर साईं साईं छा था हलाए छा थो चए डोंट माइंड सर प्लीज़ हैव अ सीट हितां शुरू कयो प्रोग्राम सर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो फिर मूड साईं सही करे त शुरू कयूं न प्रोग्राम मूड ई सही न कंदो त सर मूड थोरो सही थोरो मुस्कुरा चेहरे मुस्कुरा वरी चांहि पीअंदो या पाणी तरीक़ो आहे मां न वेंदुमि हिते मां न वेंदुमि चए थो चांहि पीअंदो या पाणी मां वञा भले न पियो वेहो त सही भले न पियो वेहो नथो खणी अचां अल्लाह तुंहिंजो माण्हू पुछणो खणी ईंदो आहे न पहिरियों रखंदो आहे अची करे पाणी रखंदो आहे गिलास रखंदो आहे पाणी जवाब ई न बाबा हुनखे चांहि रखंदो ॿार पीआरी अथव त हिते आयो आहे त वेह अची न हिते पुछण जी ज़रूरत आहे हिते सुवाल जवाब कंदासीं न ज़ाहिर प्रोग्राम मां मिले पुछो मां साईं छा चयो आहे तुंहिंजो ख़ुदा जी जोड़ थिए हिकु चिड़ाको दिमाग़ ख़राब किना किना माण्हू रखिया अथव अरे को सोना सेब था रखो को छोकिरी रखो का रिसेप्शन ते हेठि का आया आहियूं त किने किने शिकल जा माण्हू रखिया अथव दिल्ली ख़राब थी वञे चैनल ते अचण खां ज़ाहिर हे बि इंसान आहिनि हे बि ॿिया बि हिते चैनल आहिनि वञो त दिलि ख़ुशि थी वञे सोना चेहरा वेठा आहिनि ख़ूबसूरत चेहरा सही हाणे किना किना माण्हू रखिया अथव सही हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हाणे जेको महिमान अचे पंहिंजी माई गॾु वठी अचे हा पोइ प्रोग्राम असां वटि कोन्हनि इहा बेइज़ती आहे मुंहिंजी आहे कान चैनलनि ते न साईं वेहो मज़ाक था करियो साईं मज़ाक कंदो आहे थोरो पराई माइनि लाइ चओ था बाक़ी पंहिंजी चओ था छा चिड़ी था वञो पंहिंजियूं मायूं जो सुहिणियूं हुजनि त वठी न अचूं उन्हनि खे असां ॿार बाक़ी छा जे लाइ ईंदा आहियूं सही माफ़ी दिमाग़ ख़राब करे मां मज़ाक कई सही मज़ाक कई माफ़ी साईं कोट भले वरितो अथव साईं किथां वरितो कोट कोट सही वरी मुंहिंजे कोट ते बि तनक़ीद आहे तनके यकीन कयो भलो आहे कोट यकीन कयो भलो आहे असां वाक़ई कोन था माना वठी पाण भलो न आहियां मां साईं भला साईं पाण भलो न आहियां न भला सेल्फी कढूं था दिमाग़ ख़राब करे छॾियो अथव यार हिकिड़ो मिंट मूड थोरो थोरो पाणी पींदोसीं पाणी पींदो बाबा वञ जान छॾियो बसि हलो हटो शिकल गुम कयो मुंहिंजो हले हले हलो हलो 2 मिंट हलो हलो वॾो चिराग क़िस्म जो माण्हू आहियो मुंहिंजो नालो चुलबुल चिराग साईं आख़िर में वञो त सेल्फी कढो अरे असां घर जा भाती बेज़ार लॻा पिया आहिनि त साईं हाणे शुरू कयूं प्रोग्राम साईं इजाज़त शुरू था कयो साईं कजो सिधो थी वियो साईं सिधा थी वियो वरी सिधो थी वियो माना मां टॾियो थी वेठो आहियां बसि न वेहो सिधा ई वेहो ई हे हीअं मां वेठो न सर ईअं वेणो आहे वेठा ई वञो ईअं वरी मूंखे चयो माण्हू वांगुरु थी वियो साईं सिधा थी वियो तूं पकी मोचा मोचा घुरे थो न साईं यकीन करे पादर त घणा घुरनि था हिते पर तूं वधीक थो घुरे ॿियो ख़ैरु आहे दिमाग़ ख़राब थियो न ख़ैरु न आहे जहिड़ो आहे असांजो ॿियो ख़ैरु आहे असां शुरू कयूं प्रोग्राम शुरू कयो यार वरी तव्हां रोज़ ईंदो किनो कुराड़ो इहो पापड़ी विझंदो माइक नथी हले हल 3 दफ़ा माइक ख़राब थियनि तव्हां सेल नथा विझरायो नवां साईं ज़ाहिर हुन में मसइलो त हूंदो आहे न साईं मसइलो त हूंदो आहे न को टेक्निकली मसइलो मसइला ख़तम नथा थियनि तव्हांजा शुरू कयूं साईं अञा कॾहिं शुरू कंदव साईं तव्हां बसि कंदो त शुरू कंदासीं न दीवा चश्मा लाभ है ना वरी चश्मो लाहियां
सुना थी थी मां आई कांट सिट अरे हियर बाबा अरे की न करे अरे बाबा अरे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तव्हां छो चओ था साईं असल में कैमरा में बाबा मूंखे लाइटूं लॻनि थियूं तव्हांजो तेज़ लाइटूं अक्चुअली ऑपरेशन थियल आहे हां हल ठीकु आहे ख़ैर ख़ैर पीछे पर बस ठीक है साईं ठीक है साईं शुरू कयो साईं जी नाज़रीन असां वटि अॼु जेको महिमान आहे चुलबुल चिराग हिन जो नालो आहे पाण तमामु ज़बरदस्त आहे ऐं साईं खां पुछूं था अॼु ॻाल्हि ॿोल जो आगाज़ कयूं था ऐं त साईं कंदा छा आहियो तव्हां कंदा छा आहियो वरी मां कंदो छा आहियां इहो सुवालु आहे तव्हांजो मूंखे वेहणो ई न आहे त जॾहिं तव्हांजी स्टडी न आहे गेस्ट जे बारे में मूंखे मञा थो मां सही रस्तो होॾो आहे पर बे हेॾे प्लीज़ हेॾे अरे आओ छड़ा पहिरियों सुवालु अरे! कंदा छा आहियो इहा बेइज़ती आहे मुंहिंजी दिमाग़ ख़राब करे छॾियो यार ऐं ॿियो शुरू मस थियो प्रोग्राम त कंदा छा आहियो तव्हां कंदा छा आहियो यार हाणे मां छा कंदो आहियां इहो ॿुधायां वेही करे हिते साईं मां छा कंदो आहियां पुछणो त पवंदो एतिरो चिड़ो था ज़ाहिर आहे कुझु त कंदा हूंदव कंहिं मां इदारे में ॿुधायां त मुंहिंजी तबियत तेज़ त वरी चिराग तबियत माण्हू मां पातल ते देरि न कंदो मां ॿुधायां साईं वञूं था बसि उमिरि जो लिहाज़ थो कयां हिन जो चाचे जो चाचा हल ॿाहिरि हल ॿाहिरि साईं सदा थी वियो हा मोतबर थी वेठो आहे अॼु गाटे में हणी करे चए थो वरी छा कंदा छा आहियो तव्हां इहो सुवालु आहे साईं पहिरियां त पुछंदो न छा कंदा आहियो किथां जा तूं सेखारींदे हुनखे हाणे तूं सेखार तूं वेस न साईं न साईं तूं वेस न छो विया विहारो किना किना विहारो स्क्रीन ते हा माण्हू वियो साईं हा मां वञा थो हुनखे सेखारींदो अचे ज़रा पुछंदो त सही सही न। बसि माफ़ कयो डायरेक्टर आहे तूं त कॾहिं ॿुधाए थो अची करे ॿुधाए डायरेक्टर ॿुधाए न अची तोखे बसि यार हे बसि छा आहे हिते माण्हू जो दिमाग़ कमु नथो करे माण्हू जी असल में गर्मी आहे ॿाहिरि ॿुधो था माना इहो मूंखे थो चए तूं माण्हू मुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे पोइ मां छो वेठो आहियां हिते माण्हुनि खे आई कांट सिट हियर प्लीज़ हैव सीट प्लीज़ सर आई एम सॉरी सर असल में ॿाहिरि गर्मी आहे मां उन्हनि जो ॿुधायो ॾिसो त कीअं ॾुबरा थी विया आहिनि बुकनि ते गर्मी मां कई आहे छा गर्मी त कुदरती आहे पर मां इहे बुकनि ॾोहे ॿिली बि सही बुक ते मरी वई हे बि गुज़ारे वञण वारो आहे कॾहिं अचे त चए स्टूडियो में लाइट कोन्हे कॾहिं अचे त ॿिली मरी वई आहे अॼु कैंसिल आहे सर मां पंहिंजो सीरियसली तव्हांखे इहो पुछां पियो तव्हां कंदा छा आहियो माना तव्हां मतिलबु मां चिड़ंदो आहियां कावड़जंदो आहियां सभिनी ते चिड़ जी ते वजह हूंदी कुझु सिस्टम ते कावड़ आहे मुंहिंजी सिस्टम ते सिस्टम तव्हांजो ख़राबु आहे सिस्टम असल में छा आहे जो त टेक्निकली माहौल आहे न साईं Technically टेक्निकल हाणे 6 कैमरा आहिनि 6 मां हिकिड़ी बि अगरि उन में कुझु ख़राबी आई या रिज़ल्ट जो थोरो मसइलो थियो त ज़ाहिर हुन में थोरो टाइम लॻंदो आहे तव्हांजी कोताही आहे न इहा अॻु में माण्हू सॼो इंतज़ाम करे वेहे न थियल हूंदसि अचानक थींदो आहे बाबा तव्हां ॾिसंदा न स्टूडियो में अचानक सां कॾहिं वॾनि चैनलनि ते कॾहिं लाइट किरी पवंदी आहे ऐं कॾहिं लाइट हली वेंदी आहे इहो इन में कंहिंजो कसूरु आहे कंहिंजो कसूर आहे मूंखे चयो त मुंहिंजो कसूर आहे छा पोइ इहो न तव्हां न आहे मतिलबु ईअं मां तव्हांखे ॿुधायां थो त दिमाग़ ख़राबु करे छॾियो अथव लोड शेडिंग बिजलीअ जी बिजली अचे कोन थी मथां 80-80 हज़ार जा बिल था अचनि त असां त कोन था ॾियूं असां कोई बिजली वारा आहियूं कोई केर वारा आहियूं या असां वापडा वारा त न आहियूं असां त जो तव्हां असां बिल मोकिलियो आहे तव्हां चिड़िया था अचो अच्छा घरों भला निकितो ॾंद ॾेई निकितो छा वरी घर में नंदरी निकितो माना मां नंदरी निकिरंदो आहे घणा बसि मूंखे वेहणो ई न आहे अरे यार हे साईं हेॾे पढ़ंदो आहे हेॾे चश्मो लायो त ख़बर पए रस्तो काॾो आहे काॾो आहे दरी आहे छा आहे प्लीज़ बसि माफ़ी थो घुरां साईं मां उथी नथो आई कांट सिट हियर यार प्लीज़ हैव अ सीट सर प्लीज़ दिमाग़ ख़राबु कम यार छा चयो वरी साईं वियो प्रोग्राम प्रोग्राम में हिकिड़े गेस्ट खे घुरायो था महिरबानी माण्हू त कांई करे थो महिरबानी थो करे प्लीज़ वेहो सर हिकिड़ो मिनट हेॾे हिकिड़ो दिमाग़ ख़राबु करे छॾियो अथव यार बाबा ख़ैर सां उहो पुछो त साईं हे कंदो छा आहे न कुझु ॿुधाए ई न अचे महिमान अचे तो विहारेसि पुछूंसि था पाणी पीआरियो अथव अचण सां ऑफिस में वेठो आहे त पाणी पीआरियो अथव हिते वेठो आहे पाणी पीआरियो अथव पाणी थधो पीअंदो गरम टेबल ते रखिबो आहे न हिकिड़ो मिंट थधो पीअंदो थधो पीअंदुमि पाणी मूंखे थधो कयो मूंखे थधो पाणी ॾियो बसि थधो हेॾे ओ हेॾे किना हेॾे हेॾिया ख़ैर साहिबु ॿुधाए त हीउ करे छा थो आहे केरु कंदो छा यार पुछां थो चिड़े थो विढ़ूं हिते हणूंसि बूट हिकिड़ो सीनियर माण्हू लॻे थो अलाए छा आहे हा वार अच्छा थी विया त तूं सधे पोइ बि ॻाल्हाए कीअं हा न त इहो मुंहिंजे लाइ था कुझु ॻाल्हायो तमीज़ न सें त हिन खे आहे को तमीज़ सिख इहो मूंखे था चओ सही मूंखे था चओ हिन खे आहे यकीन करे मूंखे आहे अहिड़ा बूट हणंदो भाई वञा जो ज़िंदगी यादि करे शर्म न अचणु घुरिजे बेस्ता मां नथो ॻाल्हायां मूंखे था चओ प्लीज़ भाई न क्या न कर कावड़ी लाइ वरी हिते विढ़ंदो वरी मूंखे थो चए कावड़ी लां मां कावड़ी लां नहीं, नहीं, नहीं। न मुंहिंजो नालो चुलबुल चिड़ाक आहे साईं हा चुलबुल चिराग हे वियो मूंखे थो चए वरी मां बूट लाए करे हणंदो भाई ख़ुदा जो अहिड़ो पद हणंदो भाई अहिड़ा ज़िंदगी यादि कंदे ऐं पुछांसि थो मां चवे हिनखे थो ॾिसे मुॾे थो न क्या
हेॾे शहर मुंडे अथसि हेॾे आगुर सर आंगुर हेॾे ताईं अखियूं मुड़े ताईं पुछां मुंहिंजो चश्मो नथो ॾिसां डायरेक्टर साहब खां पुछां दिमाग़ ख़राब करे छॾियो अथव। त हे प्रोग्राम करिणो आहे न हिकु हिकिड़ो मिनट साईं मां असां अञा ताईं प्रोग्राम शुरू न थियो आहे यार हिकिड़ी ब्रेक वठो ब्रेक खां बसि महिमान खां पुछूं था हाल अहिवाल साईं हिकिड़ी ब्रेक वठो ब्रेक खां पोइ अचूं था टिपिकल 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 टाक टिपिकल 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 टाक दोस्तो वेलकम बैक असांजो प्रोग्राम टिपिकल टॉक जारी आहे जीअं त टिपिकल टॉक में मुख़्तलिफ़ महिमान ईंदा आहिनि असांजी हिकिड़ी ब्रेक जेकी आहे उहा जहिड़े में ई हली वई ऐं साईं जेको आहे सो अञा ताईं असांखे यकीन कयो ब्रेक खां वञण खां पोइ त तमामु ॾाढो साईं ॾाढो कावड़ में अची वियो जीअं त मां हुनखे चयुमि पियो त बाबा तूं सीनियर माण्हू हुन सां न ॻाल्हाए मां तोखे बूटण में चयो तूं मूंखे चयो आहे ईअं बिल्कुलु हरगिज़ न आहे असां महिमान जी इज़त कंदा आहियूं ऐं साईं तव्हांखे असां भलीकार चऊं था मां वरी बि तव्हां सां इहो सुवालु हूंदो पहिरियां त तव्हां कंदा छा आहियो मतिलबु कीअं हिते अचणु थियो आहे तव्हांजो छो आया आहियो वरी छो आया हो न मतिलबु पाण घुराए करे वरी चओ था छो आया न प्रोग्राम में न तव्हांजे डायरेक्टर घुरायो आहे प्रोग्राम में न शहर जी ॻाल्हि थो कयां मां शहर में शहर जो त आहियां मां शहर में कीअं ॿाहिरों आयो आहियां ॼण दिमाग़ ख़राब थी थो तव्हांजो यार न असां चऊं था पंजाब जे कंहिं शहर मां आया आहियो पंजाब जे कंहिं शहर जा पंजाबी लॻां त मां पंजाबी थो लॻां गुजर खान नालो आहे मुंहिंजो त पाणी सां पाणी वठो इहे असांखे रिटायर आहिनि पोइ गवर्नमेंट रिटायर थियण खां पोइ वरी हिननि दोस्तनि खे रखियो आहे जीअं रिटायर थियण खां पोइ माण्हू मरी वेंदा आहिनि यकीन करे मायूस थींदा आहिनि पाणी बि अधु गिलास भरे आयो मां चयो मां फुल भरे अचां अधु गिलास भरे आयो पाणी रिटायर ऑफिसर ठही इहो रिटायर आहे हा अच्छा मां सम्झो तूं रिटायर आहे तूं त रिटायर न आहे अच्छा तूं बि आहे हा बेरोजगार थी अच्छा मुंहिंजे ख़िलाफ़ था ॻाल्हायो कुझु न साईं न साहब न साईं पंहिंजो छा थी तव्हांखे महारत आहे त असां उतो ॻाल्हि शुरू कयूं छाते महारत तव्हांजी छाते महारत आहे तव्हांजो हिते वेठा हो तव्हांजी छाते महारत आहे मां त- तव्हां कयो त विहारियो अथऊं मां त तव्हांजी महारत हूंदी न कई मुंहिंजो त इहो आहे त को महिमान ईंदो हुन सां मां इज़त सां पेश अचां हुन सां ॻाल्हि ॿोल कजे त साईं छा कंदो आहे ऐं पंहिंजी तालीम जे बारे में या हुनजी शख़्सियत जे बारे में मूंखे त इहो पुछिणो आहे तव्हां पंहिंजी हिन महिल ताईं चिड़ी यकीन कयो असांखे ई परेशानी थी आहे मथे बि सूर पइजी वियो आहे त तव्हां किथां ॻाल्हि जी शुरूआति कजे किथां ॻाल्हि इहो तव्हांखे सम्झो नथी अचे ॻाल्हि इहा यकीन चिड़ायो तव्हां मूंखे वेठा खामखा हरू भरू वेठा न तव्हांजो नालो ई चुलबुल चिड़ाक नालो ई रखियल हे छो थो ॾिसे बीठो मूंखे माण्हू तुंहिंजो कमु कहिड़ो आहे हेॾे ॾिसे थो वेठो साईं ज़ाहिर ॾिसंदो न त हिकिड़ो महिमान आयो आहे उहो फोकस करे थो त तव्हां ॾिसंदो तॾहिं ॾिसंदो न फोकस कैमरा में ॾिसे न कैमरा में ॾिसी वरी मुंडे थो ॾिसे न घणी अखि खणी त न बीहंदो न साईं कैमरा में कैमरा में ॾिस कैमरा में कमु कैमरा में ॾिसे न मुंडे ॾिसे हिनखे कढो पहिरियां स्टूडियो मां कढो मां न वेंदुमि सो छोकिरा न कैमरा में कढो पहिरियां कीअं कैमरा में कढंदा कैमरा अरे न ॾिस साईं न ॾिस कढो कैमरा खे कैमरा कढो हितां हाँ? कैमरा कढो प्रोग्राम मां न वेंदुमि कैमरा मेरा हुजी त प्रोग्राम थींदो न प्रोग्राम रिकॉर्ड कीअं फोकस तव्हां ते हिन कैमरा जो साईं मूंखे नथो वणे इहो कैमरामैन बसि ॿिए खे ॿिया हा तूं बि वञ हलो साईं इहो केरु बीहारियूं ॿियूं बि त कैमराऊं आहिनि पाण हलनि थियूं बीठा न हुते माण्हू खे हलनि थियूं न पाण साईं किना किना माण्हू रखिया अथव छो ई मास्टर कैमरा इहा फिक्स थियल आहे बाक़ी हिननि ते बीहंदा न को मूवमेंट थींदी माण्हू अचे थो को वञे हर लैंप छो ॿारे छॾिया अथव इहे लैंप ॿार पाइनि राति जो ॿार पाइनि न प्रोग्राम जी सूंह आहे सर स्टूडियो में प्रोग्राम जी सूंह आहे तव्हांजो इन कम तव्हां असांखे तूं उड़े छाते मथो खाधो बूट घुरे थो पियो यार तूं त अहिड़ा बूट हणंदो मां तूं साईं मां त विहारियो मां त वञे पियो बीहारे मां तूं भॻो बीठो आहे थियो मुत भर मूंखे त चए वरी साईं मां हिन कया मां हिन कया मूं हेॾे ताईं चवे मूंखे थो मां हिन कया न हीअ वरी ईअं इशारा ॾिए थो पियो वारनि खां वठी उछलाईंदो मां त भित में लॻंदे वञी वार वॾा मुंहिंजा आहिनि हिनखे बि वारनि न साईं गंजो वार हाणे ठहिराया अथऊं इनडायरेक्टली मूंखे थो चए तूं न साईं तव्हां अञा रक्षा वार थी नथो चवां तव्हां दिमाग़ ख़राबु करे छॾियो अथव चिड़ाए असांजे ब्लड प्रेशर हाई करे छॾियो अथव हीअं मुंहं ते ठोशा पका कजनी हीअं ठोशा पका कजनी मुंहं ते साईं मां छा कयो तो छा मुंडे आहिनि इशारा साईं हिन कया हीअं कयो मां हीअं वठो ई कननि खां वठी न पूरे साईं हिन ॾे मुंहिंजो हिन ॾे अथव तव्हांखे हिनखे विहारियो बसि तूं न साईं मां न विहार न साईं विहार मां वञा थो रस्तो काढो वेहो साईं वेहो अचो चिड़े छो थो न हिनखे विहार न पोइ हिनखे चवे मां न छो विया साईं तव्हां विहार दिमाग़ ख़राबु थियो हाणे भले साईं हण भले अहिड़ो मां छा मुतबर कयो आहे अहिड़ो मुतबर आहे तूं ॿुधाए नथो असांखे तूं वरी वेठो आहे थियो हिकिड़े महिमान खे जेको आहे तंग थो करे वेठो मां आहियां
मां हिन मूंखे थो चए न मां साईं, महिमान खे मूंखे तंग चई। मूंखे कीअं थो चए वेठो त मां आहियां न मूंखे चई साईं तव्हां पोइ वेठो मां महिमान खे तंग थो करे वियो साईं वियो त शुरू कयो साईं हेॾे हेॾे यकीन करी अहिड़ा वणंदोमांइ चंपा हणंदोमांइ मुंहं में भुजा ॾींदोमांइ मां चवां थो न कर ईअं ईअं न कबो आहे नथो कयां ईअं ईअं न कबो आहे यार हे कुझु नथो करे हे त हिन त कुझु कयो ई न आहे इहो मूंखे थो चए यार असां साईं मूंखे न आहे अलाए कंहिंखे बि आहे चैनल लिखायो अथई वरी शर्ट ते चैनल वियो साईं बसि प्रोग्राम शुरू कयो कहिड़ा किना माण्हू रखिया अथव चैनल ते पूरी तालपत्री बि कोन्हे टाइल्स ज़ाहिर थी थियनि ये डिजाइनिंग हूंदी आहे डिज़ाइनिंग आहे हेतिरी तालपत्री हनड़ी बाबा घर थोड़ी आहे जो बसि सॼे ही डिजाइनिंग हूंदी आहे वाल टू वाल कारपेट खपे मूंखे हिते वाल टू वाल तुंहिंजो कमरो आहे छा ही स्टूडियो आहे असांजो इहे नई दुम आहे नई दुम हल यार वठेसि हिकिड़ो मिंट वठेसि रे साईं हल भाउ हल भाउ हे दे बाबा हल हल साईं वे साईं न न नथी साईं बाबा हेॾे बस तरीक़ो आहे किथे वेहण जी जॻह आहे साईं हे आहे न मेरी आहे कुर्सी मेरी आहे साफ़ करे कंहिं कई आहे इहा मेरी किने वेठा त तव्हां आहियो साईं हेठो बि साफ़ न कई अथव हेठि थी साफ़ अरे छोरा मां तव्हांजो एडमिनिस्ट्रेटर हुजां न तव्हांखे पहिरें ॾींहं ते कढी छॾियां ख्याल कयो महिमान जो ख़्यालु कयो साईं हा, शर्म नथो अचे बेशर्मा बेस्ता कजाए जा बसि बसि छॾ बसि थकल न आहे मूंखे ज़रूरत साईं हुजे मां छा कयो बेस्ता बेस्ता हे छा आहे हे छा आहे साईं बसि हे छा आहे हे टेबल आहे ईअं डिजाइनिंग हूंदी आहे साईं रखबो आहे ईअं ईअं न कयो साईं न कयो ईअं न ईअं। कर छोरा न कर बूटर तो मां लुची टेबल मां खे वञा करे थो, हल, उथां हल, त शीशो मथे थो हलियो अचे भाईंदो असां जाता अच्छा उहो किनो थेलो पियो आहे ॿाहिरि साईं जो उहो किथे रखियो किनो थेलो आहे मुंहिंजो उहो थेलो मुंहिंजो बैग किनो पियो आहे माना मां बि किनो आहे पोइ मां छो वेठो आहियां आई कांट सिट हियर साईं, हा। अरे भलो थेलो भलो आहे। थेलो आहे भलो थेलो आहे भलो भलो थेलो आहे भलो किनो थेलो थो चए मूंखे ब्रिकेस अरे न माथे लाइ हा नवां आहे हल पादर हणा आहे पादर हणा आहे न वञा थो सरियाम लुसी शर्म अचे मूंखे थो चए हाणे हुनखे हिते केरु आहे ॿियो आहे ई कोन कोई जेके नेम खे थो चए मुंहुं होॾे आहे हो त निकिरी आहे मुंहुं माना मूंखे थो चए साईं उहे चिड़ाए विया न तव्हांखे बूटे बूट हणिजे न तव्हांखे उन्हनि खे हाणे त मां वेठो आहियां तूं ऐं मां वेठा आहियूं माना मूंखे थो चए परदे पोइ बीठा आहिनि अहिड़ा बूटनि जो त ज़िंदगी कई की तंग न कयो उहो कयो जो सुभाणे कोई अचेव बि सही प्रोग्राम में ईअं लितर पुसाए ही जो शुरू कजे किथे आहे कोई कोन्हे हेॾे मूंखे थो चए तूं न हुनखे ओए ओए हे बीठो आहे सही साईं वियो कुए जा पुट ॾिणनि मां निकिरी था अचो तकड़ में अच्छा साईं उहो काफ़ी पीअंदव या चांहि बसि साईं हिकिड़ो असां यकीन कयो प्रोग्राम ॾाढो ख़राबु करे छॾियो काफ़ी का शइ हलण जहिड़ी न आहे असांजे प्रोग्राम में हिकिड़ो वठूं था ब्रेक अचूं था ब्रेक खां पोइ महिमान खे जेसि ताईं असां सरचायूं परचायूं अचो ब्रेक खां पोइ typical talk typical talk वेलकम बैक दोस्तों असांजो प्रोग्राम जारी आहे असांजो महिमान मोहतरम हिन प्रोग्राम में वेठो आहे ऐं असांजी जेकी ॿ ब्रेकूं आहिनि तमामु उहे किने तरीक़े सां असांजूं फिलाप पयूं छो जो साईं कुझु ॻाल्हि ॿोल बि न थी सघी साईं चिड़ियल हो हिन वक़्तु साईं थधो थी वेठो आहे साईं तव्हां जेको आहे सो पंहिंजी औलाद वग़ैरह केतिरी आहे घणियूं शादियूं कयूं तव्हां घणियूं शादियूं ज़िंदगी जो हिकिड़ी सफ़र। शादी कई आहे हुन में बेज़ार लॻा पिया आहियूं इन्हनि ॻाल्हियुनि जे करे मां पंहिंजे पुट जी शादी में न वेठुमि वलीमे में छा थियो साईं हुन शादी में? छा थियो वलीमे में हेॾो मां ख़र्चु कयो मानी कराई माण्हू घुराया महिमान आया मोतबर महिमान आया जीअं ई आया महिमान अञा मानी शुरू थी न आहे अञा निकाह थियो न आहे निसार सोलंगी सुञाणो दुसार सोलंगी साहब हा आर्टिस्ट बि इहो रहियो मोतबर थी आयो वॾो बोस्की जो जोड़ो हणी वास्कट हणी सिंधी टोपी पाए करे हाल वारनि सम्झो को मोतबर इहो आहे को सॼी शादी उनखे को बुख लॻी शुगर त अलाए छा उन वञी करे वेटरनि खे चयो मानी हलायो मानी खोलियो खोलियो मानी मां चयो मानी कंहिं मानी हलाई कंहिं शुरू कराई चए साईं उहो अचे थो वॾेरो उन चयो त मानी वरी मां कंहिं मालिक मां आहियां पुट जी मुंहिंजी ई शादी आहे अञा निकाह न थियो आहे तव्हां मानी हलाए छॾी आहे ईअं मां मानी न खाधी मां पंहिंजे पुट जी छा ते मोती हलियो वियुमि इन ॻाल्हियुनि जे करे वञी खाओ मानी बि न खाधी मां सॼो ख़र्चु मुंहिंजो थियलो पोइ मानी न खाधो मां चयोमि आई कांट सिट हियर त इहो वॾो ज़ुल्म आहे इहो माइक वरी आयो न पापड़ी शफ़ीक पापड़ी आहे न साईं माइक तव्हांजो तव्हांजा यार शमी साहब उस एक काम वाली बात बाबा हे वठो माइक वाइक वठो बियो साईं प्लीज प्लीज ईअं माइक सही तरह सेट करे पोइ मूंखे घुराईंदा कयो हेॾो अहम मौज़ू छेड़ियो तव्हां शादीअ वारो ऐं ब्रेक माइक ख़राब थी तव्हांजी खैर सर ओके 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 सही ठीकु आहे प्लीज प्लीज सर हिनखे ॿ ताक़त जूं ड्रिपियूं हणायो पहिरियां
उहो हणाईंदासीं असांखे तव्हांजो इलाजु पंहिंजे हुनखे पाण खे सेलनि जी ज़रूरत आहे, नवनि सेलनि जी। साईं हक़ीक़त इहा असांखे तव्हांजो दिमाग़ी इलाजु कराइणो आहे, असांखे घुराइणो आहे हिते साइकाट्रिस्ट पहिरियों तव्हांखे ॾेखारियो। माना मां चरियो आहियां मां इहा ॻाल्हि न कई त तव्हां साइकाट्रिस्ट जो घुराईंदव, इलाजु कराईंदव, माना चरियो आहियां मां। हर माण्हू साइको आहे सर, हर माण्हू खे ज़रूरत आहे इलाज जी, यकीन कयो। छो साइको आहे? इन ॻाल्हि जो करे तव्हां विया लधो अथव त छो हर माण्हू साइको थी वियो आहे, छो परेशान थी वियो आहे सिस्टम जे करे? हर माण्हू छो थो लॻो पियो आहे? जंहिं माण्हू खां कुझु ॻाल्हि पुछे थो लॻो पियो आहे। अहिड़ी त ॻाल्हि न आहे साईं, यार तव्हां हरू भरू एॾो चिड़िया वेठा आहियो, घरों कंहिं ॻाल्हि ते कावड़ी आहियो, ज़ाल सां अची प्रोग्राम में तव्हां अरे कीअं न चिड़ा? हिकिड़े माण्हू साइकिल ते अचे थो, रॉन्ग साइड हुनजो चालान कयो थो ट्रैफिक वारनि यार, साइकिल जो चालान। सही आहे, रॉन्ग साइड ईंदो त सभई रॉन्ग साइड ईंदा न साईं। कहिड़ो चढ़ियो पियो अचे, हथ में काए पियो अचे, वीचारो ग़रीब हुयो, रांदिका पियो विकिणे, फूकणा पियो विकिणे। सुठो कई न, तव्हां छा था सम्झो त बसि उहो एक्सीडेंट थिए भली हुनजो, जॾहिं एक्सीडेंट अरे साइड खां पियो अचे, चालान करे छॾियो हुनजो। ईअं करे करे तव्हां जहिड़े माण्हुनि असांजे कानून खे ख़राबु करे छॾियो आहे। कानून खे ख़राबु उहो बि तव्हां हली हली जिते ॾिसो शॉर्टकट पूरी ॿी दुनिया में थो वञो, उते कुकड़ थी बीठा हूंदा आहियो। हिते अची करे तव्हांखे शॉर्टकट जी हूंदी आहे त हितो न मां हितो गुज़रंदो, जहिड़ो सिहत लाइ नुक़सानदेह आहे। चेहरे ते मुस्कुराहट नथो, मां ॻाल्हि थो कयां, हक़ जी ॻाल्हि थो कयां। ॻाल्हायो बेड़ो था जहिड़ो त लठियूं था हणो पिया। इहे त माण्हू घणा अहिड़ा आहे हथ में आयल, ग़लति ॻाल्हि था कयो न, बसि न वेहंदुमि साईं। चवां त भलो आहे न साईं, हिकिड़ी ॻाल्हि लठियूं हणाव त उहो भलो आहे, हिन लठ पटिया छा था कयो साईं? इहो न कयो, इहो न कयो, अहिड़ो लैंप खणी हणाव। प्लीज़ न कयो, इहे न कयो, इहे न कयो, प्लीज़ वेहो था, वेहो हे छा आहे? हे छा आहे? गुलदान रखिया अथव, इहे सफ़ाई बि नथा कयो। ड्रामनि में बि साईं जेके 50 रुपए जो मिलंदो आहे स्प्रे, उहो ई हणो तॾहिं बि भलो। साईं ड्रामनि में बि जेके शयूं रखिबियूं नकुलियूं हूंदियूं आहिनि, गुल गुलदा सभु ईअं रखिबो आहे न सेट। पोइ तव्हां टीवी ते ॾिसंदो तव्हांखे असली लॻंदा। रिटायर्ड माण्हू सभु थी विया, DG थी विया आहिनि, के सेक्रेटरी थी विया आहिनि, रिटायर थी विया, वरी ॿीहर रखियो अथऊं उन्हनि खे, असांखे नथा रखनि। बाक़ी तव्हां ख़तमु था, दिमाग़ी तौरु ख़तमु था, कीअं रखनि? मां जंहिं बि महकमे में रहियो आहियां स्ट्रिक्ट रहियो आहियां वॾो, त हिकिड़े सवाल एडमिनिस्ट्रेशन टाइट रही आहे मुंहिंजी, वॾी सफ़ाई रहंदी आहे बाक़ाइदे। चैनल आहे तव्हांजो, फाटा पिया आहिनि, सभु कुझु सफ़ाई न आहिनि, मालकी न आहे न। असां जहिड़ो माण्हू अचे त थोरो स्ट्रिक्ट, जेको तव्हांखे बाक़ाइदे सिधो करे ईअं गज़ वांगुरु, पहिरें ॾींहुं अची सभिनी खे कढां, पोइ छा थींदो? पाण वेठो हूंदुमि मां बसि। बसि चैनल कीअं हलंदो? उहे माण्हू रखंदुमि जेके कॉम्पिटेंट हूंदा, जेके कम वारा माण्हू हूंदा। हाणे न आहिनि कम वारा, हे कम वारा ई ॾिसो था न। असां हिन महिल ताईं तव्हांखे केॾी इज़त ॾिनी आहे। रिटायर असां पंहिंजे छोकिरे खे चयोसीं पए, अरे बसि कर त पादर न हणाए। इनडायरेक्टली मूंखे पिया चओ तव्हां। न मां उनखे ॾिसो, हाणे रिटायर माण्हू पटेल लाइ बि रिटायर रखो, DG बि वॾा जेके रिटायर थियल उहे रखो, MD बि उहे रखो जेके रिटायर्ड आहिनि, असांखे न रखिजो। तव्हांजो दिमाग़ कमु करे त रखूं न साईं। दिमाग़ कमु करे, भॻल भॻल कुर्सियूं रखियूं अथव, वेह त माण्हू किरी थो पए। तव्हां हिन महिल ताईं त न किरिया आहियो, तव्हां स्टील वारी अरे प्लास्टिक जी कुर्सी जॾहिं मूंखे वेटिंग में वेहारियो, न वेटिंग में प्लास्टिक जी कुर्सी मां वेठुमि त सही उथी न पियो सघां। उहा सीपर वारी कुर्सी, फासी पई मूंखे कुर्सी, सीपर वारी कुर्सी, उहा सोफ़ा आहिनि असां वटि वेटिंग जे लाइ ज़बरदस्ती। ऐं साईं तव्हां यकीन कयो, असांजे प्रोग्राम खे एतिरो ख़राबु कयो आहे, असांखे महिमाननि खां नफ़रत थी आहे जो तव्हां जहिड़ा महिमान घुराए, पहिरियां असां महिमान जी रिसर्च कंदासीं। छो घुरायो? आई कांट सिट हियर, माना मूंखे घुराए तव्हां फाथा हो न, ग़लती आहे न तव्हांजी, बसि मां छो वेठो आहियां हिते? अहिड़ा बूट हणंदोमांइ, मां चवां थो हिते बीह बि हीअं पुसाए पादर खे, हीअं हिकु को शुरू कंदोमांइ न, वरी 99 ते भुलंदोमांइ। तोखे दिमाग़ ख़राबु आहे तुंहिंजो, तूं अची करे जेको प्रोग्राम खे ख़राबु थो करे। मूंखे आयो त मां हिन प्रोग्राम में, हिनखे तव्हां प्रोग्राम बि अची करे जेके वञी थो परदनि खे हिनखे हुनखे घुतू ॾींदो, आङुर सां वञी करे फाड़ी थो वञी करे। मां कयूं साईं परियों ॾे पियो, परियों गुलदान पराया खणी थो पियो। किना माण्हू रखिया अथव, स्क्रीन ख़राबु था कयो सॼी। चश्मा पाती वरितो था हुनखे, चश्मो मूंखे बि पाता। प्लीज़ सर नाज़रीन, पंहिंजो प्रोग्राम हिते ख़तमु था कयूं, असां इंशाल्लाह नए महिमान सां गॾु मिलंदासीं। हिकिड़ो मिंट हलो साईं, अचो अचो, न न अचो साईं, तव्हां अहिड़ा मुत भरो। हिकिड़ो मिंट हेॾे हेॾे अचो, न त वेहां थो, तूं सॼे प्रोग्राम में असांखे ज़लील कयो आहे। टिपिकल टाक, कंहिंखे कोन छॾिबो ज़ाहिर थींदा सरे आम, नवी दे
दुनिया में थींदा हित चर्चा सब आमो जाम नवी दे पतवा किरदारन जी दुनिया जाहूं बेबाक टिपिकल 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 टाक टिपिकल 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 टाक टिपिकल टाक